नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे झॾो मां ख़बर ॾींदा हलूं त झॾो जे सहाफ़ी पारां शहर में वधंदड़ बदमनी, चोरन फुरन ऐं मंशियात ख़िलाफ़ खबरूं हलाइण ते झॾे थाणे जे बदमस्त वॾे मुंशी अला ॾिनो खोसो मीडिया सेंटर झॾो जे सहाफ़ी गुलाम नबी पीताफी जी भाणेजे ते घर में बीठल ट्रैक्टर मथां लाउड स्पीकर तहत केस दाख़िल करे छॾियो। जंहिं अमल ख़िलाफ़ सहाफ़िन इसाक सागर भट्टी, एडवोकेट मुमताज खोसो, हेमराज ग्वारियो, इरफान कोलाची, आबिद अंसारी जी अगवाणी में सहाफ़िन मीडिया सेंटर झॾो अॻियां एहतजाज कंदे चयो त झॾो थाणे जो वॾो मुंशी अला ॾिनो खोसो सरेआम मौतमार कचे शराब जे भठन तां मंथलियूं वठे झॾो तोड़े भरपासे में ज़हरीलो गुटको खपाइण जी मोकल ॾेई छॾी है। जॾहिं त चोरन ऐं ॿियनि मंशियात फरोशन खां पिण लखें रुपया मंथलियूं एवज़ हिन जो सरप्रस्त बणियल आहे। ॿिए तरफ़ रिकॉर्डिंग जी पोराई लाइ शरीफ शहरनि आबादगारनि मथां कूड़ा ऐं मनगढ़ंत केस दाख़िल करे हिननि ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। झॾो जे सहाफ़िन तोड़े सियासी समाजी धुरनि मुतालबो कंदे चयो त झॾो थाणे जे वॾे मुंशी खे फौरी तौर मुअत्तल कयो वञे। ॿी सूरत में SSP ऑफिस अॻियां धरनो हंयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।